जी दोस्तों, अवांखे भलीकार चवंदा पंहिंजे चैनल सिंधी लाइव में। सिंधी सकाफ़त जेका दुनिया जी सभ खां पुराणी सकाफ़तुनि मंझां हिकु सकाफ़त आहे। सिंध जी सकाफ़त लॻभॻि 7000 साल पुराणी आहे। हिकु अहिड़ी सकाफ़त जेका पंहिंजो पाण खे सांडियूं पई अचे। वक़्तन फ़वक़्तन मुख़्तलिफ़ सकाफ़तुनि ॿोलियुनि सिंधी ॿोली ऐं सिंध जी सकाफ़त ते पंहिंजो असरु छॾियो आहे। उहो ई सबबु आहे जो उन्हनि जो रंग बि सिंधी सकाफ़त में नज़र ईंदो। जहिड़ोकि डॉक्टर लुइस फ्लेम हिकु अमेरिकन आर्कियोलॉजिस्ट फरमाए थो, वन ओनली हैज़ टू विज़िट सिंध टू बी मेड अवेयर ऑफ द डाइवर्सिटी एंड द ब्यूटी ऑफ हर पीपल एंड द लैंग्वेज, लिटरेचर, आर्ट, क्राफ्ट, म्यूजिक एंड सोशल कस्टम्स। Historically, the rudiments of Sindhi culture can be found in the civilization represented by the ancient site of Mohenjo-daro. मोहनजोदड़े मां मिलंदड़ आसार क़दीमा सिंध जी तमामु पुराणी ऐं मुख़्तलिफ़ शनाख़्त ऐं सकाफ़त जो हिकु ओयाण आहिनि। मोहनजोदड़े मां मिलंदड़ आसार क़दीमा सिंध में आर्यन जे अचण खां पहिरीं सिंध जी तारीख़ जी अकासी कनि था, जहिड़ोकि सिंधी माण्हुनि जी समाजी ज़िंदगी, मज़हब, सकाफ़त, ज़रात, रीतूं रस्मूं, फ़न ऐं हुनुर। हिकु अहिड़ी सकाफ़त जेका शहरी ज़िंदगी यानी कि अर्बन लाइफ खां शुरू थी। जहिड़ोकि सर मोर्टिमर व्हीलर पंहिंजी किताब सिविलाइज़ेशन ऑफ द इंडस वैली एंड बियॉन्ड में लिखे थो, It is the civilization, in a minimum sense of the term, is the art of living in town, with all that the conditions implies in respect of social skills and disciplines. When people speak of the Sindhi civilization, they have to concern themselves mainly with the material and concrete side of human habitation, of which Sindhi culture is the only essence called the superstructure. कंहिं बि मुआशरे जी सकाफ़त जो जाइज़ो वठण लाइ ज़रूरी आहे त उन मुआशरे में हलंदड़ अलामतुनि यानी कि सिम्बल्स, ज़बान, लैंग्वेज, अक़ीदा, बिलीफ्स, क़द्र, वैल्यूज़, आसार, आर्टिफैक्ट्स खे पढ़णु तमामु लाज़मी आहे। सिम्बल्स, लैंग्वेज, बिलीफ्स, वैल्यूज़, आर्टिफैक्ट्स इहे आहिनि सकाफ़त जा एलिमेंट्स। सिंधी सकाफ़त खे सम्झण जे लाइ लाज़मी आहे त सकाफ़त जे एलिमेंट्स खे सम्झणु घुरिजे। अचो त ॾिसूं त सिंध जी सकाफ़त जा कहिड़ा कहिड़ा एलिमेंट्स आहिनि। एलिमेंट्स में सभ खां पहिरीं अचे थो सिम्बल्स यानी कि अलामतूं, मुख़्तलिफ़ क़िस्म जा निशान, जहिड़ोकि सिंध जी सकाफ़त जो पहिरियों निशान आहे सिंधी अजरक ऐं सिंधी टोपी। जॾहिं बि असां सिंध जी सकाफ़त खे रिप्रेज़ेंट कंदासीं या हुनखे ॾिसंदासीं त असां सिंध जे अजरक ऐं टोपी खे ॾिसंदासीं। कंहिं बि सकाफ़त जो ॿियो हिसो या ॿियो एलिमेंट आहे ज़बान। जेकॾहिं सिंध जी सकाफ़त खे ॾिसणो आहे त सिंधी ज़बान खे सम्झणु लाज़मी आहे। सकाफ़त जे एलिमेंट्स में टियों एलिमेंट आहे बिलीफ्स यानी कि अक़ीदा। जीअं त दुनिया खे ख़बर आहे त सिंध जो मुआशरो या सिंध जी सकाफ़त सूफ़ी अक़ीदनि ते मुश्तमिल आहे। सिंध जा माण्हू सूफ़ी नज़रियो रखनि था। उहो ई सबबु आहे जो सूफ़ीइज़म सिंध जी सकाफ़त जो हिसो आहे। सकाफ़त जे एलिमेंट्स में चौथों एलिमेंट आहे वैल्यूज़ यानी कि क़द्र। सिंधी क़ौम, सिंधी मुआशरे जा इक़दार यानी कि वैल्यूज़ में सभ खां पहिरीं अचे थो सिंधु दरिया, उन में वहंदड़ पाणी, सिंध जी धरती, धरतीअ ते थींदड़ ज़रात, इहे सभु सिंध जी सकाफ़त जो हिकु हिसो आहे। सकाफ़त जे एलिमेंट्स में पंजो ऐं आख़िरी एलिमेंट अचे थो आर्टिफैक्ट्स यानी कि आसार। जहिड़ोकि सिंध जा आसार क़दीमा, मोहनजोदड़ो ऐं ॿिया मुख़्तलिफ़ क़दीमी माॻ ऐं उन्हनि मां मिलंदड़ आसार, उन्हनि खे सम्झणु ऐं पढ़णु लाज़मी आहे। इन्हनि सभिनी बयानु कयल एलिमेंट्स खे
पढ़ण सां असां कंहिं मुआशरे जी सकाफ़त के आसानी सां सम्झी सघूं था। सिंध धरती, सिंधी माण्हू ऐं सिंध जी सकाफ़त खे आसानीअ सां सम्झी सघिजे थो। हिकु सिंधी माण्हू, सिंधी अजरक, सिंधी टोपी, सिंधी ॿोली, सूफ़ी अक़ीदो, सिंधू दरिया, सिंध धरती ऐं मोहन जे दड़े सां पंहिंजी जान खां वधीक मुहबत करे थो। सिंध हिकु वसी एराज़ीअ वारी धरती आहे। उन में मुख़्तलिफ़ माण्हू मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ु रखनि था ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ हंधनि ते रहनि था। उन लिहाज़ खां ॿोलीअ जे लहजे खां उथण वेहण, पाइण, खाइण में बि कुझु फ़र्क़ु नज़र ईंदो आहे। उन शइ खे मद्देनज़र रखंदे सिंध जे हिकु अज़ीम स्कॉलर साईं ग़ुलाम अली अलाना सिंध में सकाफ़त खे कुझु हिन रीति कैटेगराइज़ कयो आहे। नंबर पहिरियों, इंडस वैली सिविलाइज़ेशन इज़ होल। नंबर ॿियो, लेक कल्चर। नंबर टियों, फिश कल्चर। नंबर चौथों, राइस कल्चर। नंबर पंजों, रेवराइन कल्चर। नंबर छहों, डेल्टा कल्चर। नंबर सतों, मैरीटाइम कल्चर। नंबर अठों, कोस्टल कल्चर। नंबर 9 थर, डेजर्ट कल्चर। नंबर 10 हिल कल्चर। नंबर 11 मंछर कल्चर। नंबर 12 अर्बन कल्चर। नंबर 13 रूरल कल्चर। नंबर 14 लाड़ी कल्चर। नंबर 15 शिकारपुरी यानी कि उत्तरादी कल्चर। नंबर 16 ठटाई कल्चर। जी दोस्तों, डॉक्टर ग़ुलाम अली अलाना सिंध जे कल्चर खे कुझु इन रीति कैटेगराइज़ कयो आहे। असां अव्हांखे इन कैटेगरीज़ जे बारे में पंहिंजे ईंदड़ वीडियोज़ में ज़रूरु ॿुधाईंदासीं। उमेदु आहे अव्हांखे वीडियो पसंदि आयो हूंदो। दोस्तनि सां गुज़ारिश आहे असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। वॾी महिरबानी, लख थोरा। जी लतीफ़, जय झूलेलाल।